ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। आलमी मालियाती फंड जी मैनेजिंग डायरेक्टर क्रिस्टीना जाचीवा चयो आहे त हूअ रुगो इहो पिया चाहिनि त ग़रीबनि खे तहफ़ुज़ ॾेई अमीरनि खे वधीक टैक्स वरितो वञे। पाकिस्तान जो अवाम बि ईअं ई चाहे थो। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ जी न्यूयॉर्क में IMF जी सरबराह सां मुलाक़ात थी आहे। माशी सहकार ऐं इस्तेहकाम लाइ कोशिशुनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अनवर हक काकड़ चयो आहे त IMF सरबराह सां मुलाक़ात तामीरी रही। निगरान वज़ीर आज़म दौरे दौरान बिल एंड मेलिंडा गेट्स जे शरीक चेयरमैन बिल गेट्स सां पिणु मुलाक़ात कई। पोलियो जे ख़ात्मे समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। अवांखे आगाह करे रहिया आहियूं। आलमी मालियाती फंड जी मैनेजिंग डायरेक्टर क्रिस्टीना जाचीवा चयो आहे त हू रुगो इहो पिया चवनि त ग़रीबनि खे तहफ़ुज़ ॾेई अमीरनि खां वधीक टैक्स वरितो वञे। पाकिस्तान जो अवाम बि ईअं ई चाहे थो। निगरान वज़ीर आज़म अनवर हक काकड़ जी न्यूयॉर्क में IMF सरबराह सां मुलाक़ात थी आहे। माशी सहकार ऐं इस्तेहकाम लाइ कोशिशुनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। नासिन खे मुलाक़ात बाबति आगाह कयूं पिया। अनवर हक काकड़ चयो आहे त IMF सरबराह सां मुलाक़ात तामीरी रही आहे। निगरान वज़ीर आज़म दौरे दौरान बिल एंड मेलिंडा गेट्स जी शरीक चेयरमैन बिल गेट्स सां पिणु मुलाक़ात कई।